अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार ऐं अवां सां गॾु नाजी अमीर। नाज़रीन, केपी ऐं पंजाब में बरसातुनि ऐं ॿोॾ तबाही मचाए छॾी आहे। मजमूई जेको फोतुनि जो तादादु आहे उहो वधी हाणे 650 खां मथे थी चुको आहे ऐं हीअ जेके तबाहियूं आहिनि उहे अञा बि सिलसिलो जारी आहे। नुक़सान बि अञा बि थियनि पिया। क्लाइमेट चेंज जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त मौसमियाती तब्दीली हिन में को शक न आहे, बिल्कुलु हिकु हक़ीक़त आहे जंहिंखे इग्नोर नथो करे सघिजे, जंहिंसां ज़ाहिर आहे घटि रिसोर्सिस सां मुक़ाबिलो नथो करे सघिजे। हीउ तमामु वॾो चैलेंज आहे जंहिंखे सॼी दुनिया हिन वक़्तु फेस करे थी। पर गॾोगॾु जॾहिं बि अहिड़ियूं आफ़तूं अचनि थियूं नाज़रीन, उनखां पोइ मुख़्तलिफ़ सवाल ॿिया बि पैदा थियनि था ऐं हिन वक़्तु बि जेका मुल्क मथां आफ़त हीअ आयल आहे, जेका हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया, जेके सान्हा उते थियनि पिया, जेके इंसानी अलमिया जनम वठनि पिया, उन्हनि खां पोइ मुख़्तलिफ़ सवाल पैदा थियनि पिया त हीअ जेका कुदरती आफ़त आहे या मौसमियाती तब्दीली आहे, उनजे नतीजे में जेको हिन वक़्तु नज़र अचे पियो, इन में कोताही जेका इंसानी कोताही आहे या इंसानी लापरवाही आहे, उनजो एलिमेंट केतिरो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एक्सपर्ट्स बि इहा ॻाल्हि कंदा आया आहिनि त मौसमियाती तब्दीली त हक़ीक़त आहे, पर जेकॾहिं उन में जेका ग़फ़लत न हुजे, जेको कोताहियुनि जो एलिमेंट नज़र ईंदो रहे थो, लापरवाहियुनि जो, उहो जेकॾहिं न हुजे त कंहिं हद ताईं नुक़साननि खे घटि ज़रूरु करे सघिजे थो, जेकॾहिं ख़तमु नथो करे सघिजे। त हिन भेरे बि जेका सूरत हाल नज़र अचे पई नाज़रीन, तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं हिन वक़्तु बि उहो जीअं मां ॼाणायो त नुक़सान जो जेको सिलसिलो आहे, तबाहियुनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। पर इहे सवाल ज़रूरु पंहिंजी जाइ ते पैदा थियनि पिया। मौसमियात खाते पारां ख़बरदार कयो वियो आहे, NDMA पारां इहा जेका पधिराई आहे इहा पिणु जारी कई वई आहे ऐं ख़बरदार कयो वियो आहे त जेके ईंदड़ ॾींहं हूंदा उन में ॿ वधीक स्पेल्स जेके तमामु शदीद हूंदा उहे अचण जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि ऐं मुल्क अंदरि KP पंजाब समेत समूरनि जेके सूबा आहिनि, समूरा जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि चइनी सूबनि अंदरि शदीद बरसातुनि जो सिलसिलो जारी रहंदो। अर्बन फ्लडिंग जा ख़दशा बि ज़ाहिर कया पिया वञनि, क्लाउड बर्स्ट जो ख़दशो बि आहे उहो बि ज़ाहिर कयो पियो वञे। नाज़रीन, इन सूरत हाल ते बि गुफ़्तगू कंदासीं ऐं हिन सूरत हाल डेवलप थियण खां पोइ ज़ाहिर आहे अवां ॾिठो हूंदो त वफ़ाक़ हुजे या सूबाई हुकूमत हुजे, सूबाई हुकूमतूं बि पंहिंजे वसाहर कमु कनि पियूं, वफ़ाक़ बि ॼाणाए पियो त असीं बि हर मुमकिन मदद लाइ बिल्कुलु तयारु बीठा आहियूं। पर उन बावजूदि रिलीफ जे हवाले सां जेको सहकार हिन वक़्तु नज़र अचे पियो, उन खे वठी करे मुख़्तलिफ़ मतज़ाद दावाऊं ऐं बयान साम्हूं अचनि पिया। गुज़िरियल ॾींहुं KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर साहिबु एतराफ़ कंदे इहा ॻाल्हि कई त नदी ऐं नाला उन्हनि जी जेका बर वक़्तु सफ़ाई जेका थियणु ज़रूरी आहे उहा बि न थी सघी आहे, उहा न थियल आहे, जंहिंजे करे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। कुदरती लंघूं जेके बि कुदरती लंघ आहिनि जिन तां पिणु वक़्तु सर वक़्तु जेके कब्ज़ा हटाइणा हुआ उहो कमु बि न थी सघियो आहे, जंहिंजे करे पिणु तमामु घणो नुक़सानु थियो आहे। नुक़सान जी शिदत अञा वात थी आहे। उनखां सवाइ नाज़रीन कुझु ॿिया बि मामला असांखे नज़र अचनि था। मीसा खे इस्तेहकाम पाकिस्तान जी आछ कई हुई, वज़ीर आज़म साहिबु उहा दावत ॾिनी हुई सभिनी ऑपोज़िशन जी पार्टियुनि खे, त हाणे उन में ख़ुदि हुकूमत केतिरी संजीदा आहे उन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी APC थी आहे, APC अंदरि तमामु पार्टियूं शरीक हूं, पर उन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ शरीक न थी हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून जेको गॾियल पधरनामो हिन APC जे आख़िर में उन ते सही न कई। APC सूबनि में फ़ौजी ऑपरेशन जी मुख़ालिफ़त, अरिड़हीं तरमीम ऐं NFC अवॉर्ड ते अमल करण समेत सियासी क़ैदी आज़ादु कया वञनि, इन क़िस्म जा APC जा मुतालबा हुआ। नाज़रीन, उन ते गुफ़्तगू कंदासीं वधीक। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे हिन पैनल में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, अॻूणा MNA आहिनि, लाल माली साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम में। ज्ञानचंद साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻूणा सेनेटर आहिनि, सीनियर अॻवान आहिनि, वीडियो ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं KP मुस्लिम लीग नून जा अॻवान आहिनि अरबाब ख़िज़र हयास साहब, वीडियो लिंक ज़रिए उन प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भलीकार चवंदमि, आप सभिनी जी महिरबानी और गुफ्तगू के लिए वक्त कटियो। अरबाब साहब, आपसे गुफ्तगू का आगाज़ करती हूँ। आप मौजूद हैं KP के अंदर, जो सूरत हाल है, जो तबाही के मनाजिर हम देख रहे हैं, हर आँख अश्कबार है और साथ साथ इस वक्त दुआएं भी की जा रही हैं कि किसी तरह से ये मुसीबत, ये आफत टले। लेकिन साथ साथ बहुत सारे सवाल जिनका मैंने इंट्रो में जिक्र भी किया वो भी पैदा हो रहे हैं। आप क्या कहेंगे इस वक्त सूरत हाल के हवाले से, क्या बताएंगे हमें रिलीफ के हवाले से? देखिए, जहाँ तक खैबर पख्तूनख्वा में ये हालिया बारिशों की बात है, तो ये ठीक है कि ये एक कुदरती आफत होती है और ये अल्लाह की तरफ से सब कुछ होता है, लेकिन इसके लिए एहतियाती तदाबीर भी होनी चाहिए। लेकिन मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि अगर हम अपने शुमाली इलाका जात को देखें तो वहाँ पर
जितने दरख्तों का बेड़ा मौजूदा हुकूमत ने गुज़श्ता अपने 12 साल से किया है, तो वे मैं बयान कर ही नहीं सकता हूँ। क्योंकि ये देखिए ना कि जब इस किस्म की बारिश होती है या इस किस्म के कुछ कुदरती आफ़ात होते हैं, तो ये जंगलात जो होते हैं ना, तो वो काफ़ी मदद करते हैं उसको अवाम को नुकसान से पहुँचाने के लिए। लेकिन वहाँ पर अगर आप देखें तो हमें तो कोई दरख्त नज़र नहीं आ रहे, क्योंकि कल मैं खुद भी गया था बोनेर में, हम वहाँ पे दौरे पर हम गए थे, तो वहाँ पर मैंने देखा कि वहाँ पर तो दरख्त नाम की कोई चीज़ ही नज़र नहीं आ रही है। इसी तरह अगर आप देखें जो दीगर इलाका जाते हैं, जिस तरह जो शोग्रान हो गया, जो काहान नारान हो गया, जो आप इस तरह नीचे आए स्वात हो गया, तो तमाम वहाँ से इन लोगों ने जंगलात का खात्मा किया है, जिसका हमें बड़ा अफसोस हो रहा है। दूसरी बात यह है कि मैंने एक बात ये भी महसूस की कि जो बारिश का पानी होता है तो उसके लिए वो एक खड़ सा होता है जो उसमें वो पानी जाता है, जो बारिश वगैरह का आता है। वहां पर आप सोचे कि वहां पर हुकूमत ने लोगों को होटल्स, लोगों को घर, लोगों के रेस्टोरेंट्स वहां पर वो बने हुए हैं सरकारी जमीन पे, जहां पे यदि बारिश का पानी जहां से गुजरता है। और मैं ज्यादा दूर क्या जाऊंगा, मैं आपको पिशावर की बात बताता चलूं कि आज पिशावर में अगर आप देखती जब सुबह बारिश हुई तो यहाँ पर तो एक सैलाब का नजर आ रहा था, क्योंकि तकरीबन पिशावर के 90% इलाके जो थे वो पानी में डूब गए थे। और अभी जो इतलात आ रही है मौसमियात की जानिब से कि ये जो जो आसमानी जो बिजली गिर रही है, तो वो कह रहे हैं कि ये पिशावर में भी इसका खतरा है। तो पिशावर के लोग में भी इस वक्त खौफ में मुब्तला है, और पूरे पिशावर इस वक्त, क्योंकि आज जो है तो आज सवाबी में भी आप देखें कि इस तरह का एक वाक़या हुआ है, वहां पर भी यही कुदरती आफत आई है, तो वहां पर भी आज तकरीबन मेरे ख्याल में अब तक की इतलात के मुताबिक 20-25 लोग वहां पर भी वफात पा चुके हैं। तो पिशावर की मैं बात कर रहा था कि पिशावर में जब ये लोग बीआरटी बना रहे थे, तो उस वक्त जो रोड के दोनों जानिब ड्रेनेज सिस्टम है, तो आप हैरान होगी कि मैं आपको एक वाकया बताता चलूं, क्योंकि ये हमारे घर के बिल्कुल पीछे है। तो मैं बाहर निकला था, मैंने चले ये बीआरटी बन रहे जरा देख लेता हूं, तो वहां पर जो दोनों साइड पे ड्रेनेज बन रहे थे उसमें इतने बड़े बड़े पत्थर जो थे तो उसपे पड़े हुए थे, और उसके ऊपर वो जो है ये वो छत डाल रहे थे। तो मैंने वो ठेकेदार को बोला कि यार भाई साहब आप तो ये तो कर रहे हैं, लेकिन यहाँ पे जो पानी है आएगा ये ड्रेन का, वो जाएगा कहाँ पे? आपने जो इसके अंदर सफाई नहीं की है, जो आप मलबा उठा रहे वो इसी में डाल रहे, तो पानी जाएगा कहाँ पे? और वही हुआ। तब से अब तक ये नालियां, ये जो ड्रेनेज सिस्टम है, ये 4 दफा बन चुके हैं, इस पे अरबों रुपए लगा चुके हैं, लेकिन अभी तक वो मसला हल नहीं हुआ है, क्योंकि उसमें वो पत्थर बड़े बड़े अभी तक पड़े हुए हैं। जब तक सफाई नहीं होगी तब तक तो ये हाल चलता रहेगा। ठीक। इसी तरह अरबाब पर साहब, जो जिक्र आप कर रहे हैं, जो निशानदेही आप कर रहे हैं, कल खुद वजीर आला केपी ने इन कोताहियों का एतराफ़ भी किया है, और वो ये कहते दिखाई दिए कि ना तो नदी नालों की सफाई बर वक्त हो सकी जो होनी चाहिए थी, और साथ साथ उनका ये भी कहना था कि आप भी गुजरगाहों पर भी जो तजावुज़ात थी उनको भी वो अभी तक नहीं कामयाब हो सके उनको वहाँ से हटाने में। तो लेकिन साथ साथ उन्होंने ये भी जिक्र किया कि ज़ाहिर है ये कुदरती आफत है, ये मौसमियाती तब्दीली का नतीजा है, और कोई भी अकेले इसका मुकाबला नहीं कर सकता। लेकिन उन्होंने साथ साथ ये भी कहा कि उनको किसी मदद की ज़रूरत नहीं, ना ही वो किसी को मदद के लिए कहेंगे। जिसको अपना फ़र्ज़ पूरा करना है वो अपना फ़र्ज़ पूरा करे। वो ये भी कहते दिखाई दिए कि अभी तक वफाक हो या पंजाब की जानिब से बड़े बड़े दावा ज़रूर किए सामने आए, लेकिन अभी तक उन पर अमल नहीं हो रहा। वो सिर्फ सियासी बयानात हैं, सोशल मीडिया की हद तक हैं। उसमें क्या सदाकत है वो भी बताइएगा। रिलीफ के हवाले से अभी तक वफाक या पंजाब की जानिब से क्या इस वक्त किया गया है ताउन? देखिए, जहाँ तक खैबर पख्तूनख्वा के वज़ीर आला के बयान का ताल्लुक है कि हमें किसी चीज़ की ज़रूरत नहीं है, ना हमें किसी की इमदाद की ज़रूरत है, तो उनके जो वज़रा है वो एक बयान देते हैं, वज़ीर आला दूसरा बयान देता है। पहले इनको चाहिए कि जो हुकूमती ओहदेदार है ये सब एक पेज पर बैठ जाए। और जहाँ तक रिलीफ की बात है तो कल से जो है हमारे जो सदर है, सूबाई सदर और फेडरल मिनिस्टर है अमीर मकाम साहब, हमारे जो हज के मिनिस्टर है सरदार यूसुफ साहब, हमारे जो दीगर 2-3 वज़रा है वो इन्हीं इलाकों में सरगर्म अमल है। बाकायदा प्राइम मिनिस्टर साहब ने उनकी ड्यूटियां लगाई है। आज भी उन्होंने तकरीबन 4 वफाकी वज़रा की ड्यूटियां लगाई है कि आप लोग जाए और मुतासरा इलाकों में बैठ जाए, और तब तक आप वापस नहीं आएंगे जब तक वहां के अवाम को रिलीफ ना मिल सके। क्योंकि इस वक्त जो है ना, इस वक्त इस पे सियासत बिल्कुल नहीं करनी चाहिए किसी को भी।
हम सबको एक पाकिस्तानी बनकर सोचना होगा, क्योंकि ये आफत आज कल उन पे ही है, कल हम पे भी आ जाएगी। ठीक, ये अरबाब साहब आपकी मोदी बात को आगे बढ़ाऊंगी। आपने कहा कि सियासत का ये वक्त नहीं है और सियासत आड़े भी नहीं आनी चाहिए, फिर क्यों हम देख रहे हैं कि ऐसे वक्त में भी सियासत आड़े आ रही है? लाल साहब छा रिस्पॉन्ड कंदो अरबाब साहब की? क्लाउड बस्ट जे करे जेको पुनेर ऐं केपीके में पूरे केपीके में जेका सूरत हाल पैदा थी आहे उहो इंतई ख़तरनाक आहे ऐं हिकिड़ो इंसानी अलमियो हुते इहो डेवलप थियो आहे। हाणे हिन जा कई कारण आहिनि। यकीनी तौर ते हिकिड़ो त इहो नेचुरल डिसास्टर आहे, इहो क्लाउड बस्ट आहे जेको एनवायरमेंट जे तब्दीलियुनि जे करे थिए थो पियो। पर हुन सां गॾोगॾु मैन मेड या लोकल पॉपुलेशन या हुकूमतनि जी बि यकीनी तौर ते उन में जेका इग्नोरेंस या जेका लापरवाही जेके था चऊं उहो शामिल आहे, जंहिंमें यकीनी तौर ते पंहिंजो जंगलनि जो कटजण आहे, मक़ामी माण्हुनि जे पारां या जेके दरिया आहिनि या जेके वहिकरा आहिनि उन्हनि ते अॾावतूं जेके करण आहिनि, इहो हिकिड़ो वॾो सबबु बणियो आहे। पर इन में कंहिं क़िस्म जो शक न हुजणु घुरिजे, इहो केपीके जी तारीख़ जा सभ खां वॾा फ्लड्स आहिनि ऐं इहो बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट जेको आहे फिनोमेना आहे, इहो आम फिनोमेना न आहे। हाणे इन सां सभई ज़िंदगियूं जेके आहिनि उहे विञाइजी वियूं आहिनि, तमामु वॾो ज़िंदगी जो नुक़सानु थियो आहे, इंफ्रास्ट्रक्चर जो थियो आहे, हज़ारे घर जेके आहिनि उहे जेके आहिनि उन में जेके वही विया आहिनि। हाणे ऐं न सिर्फ़ु एतिरो थियो आहे पर अञा ताईं इहो कंटिन्यूअस आहे ऐं अॼु बि स्वाबी में क्लाउड बस्ट थियो आहे ऐं इहो सेप्टेंबर जे फर्स्ट वीक ताईं ॿुधाइनि था, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॿुधाए थो पियो त इहो कंटिन्यूअस इन जो ख़तरो मौजूदु आहे। उन में हाणे केपीके जी जेका हुकूमत आहे पंहिंजे वसाइर उन 3 अरब रुपया इन कम लाइ जेके मख़सूस कया आहिनि रिहेबिलिटेशन लाइ ऐं रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन लाइ फौरी तौर ते, ऐं चीफ मिनिस्टर इहो बि ऐलान कयो आहे त हू पंहिंजे प्रोविंशियल रिसोर्सिस मां जेको आहे ही वापसि राय ॾींदो ऐं जंहिंजो जेतिरो नुक़सानु थियो आहे इहो हिकिड़े सर्वे खां पोइ इहो मुकमिल कयो वेंदो। तव्हां अरबाब साहब खां बिल्कुलु सही सवाल पुछियो त इन में सेंटर जो ॾिसो केरु बिल्कुलु हाणे हिकिड़ो उन हक़े जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे। केपीके जो चीफ मिनिस्टर जेको बि चए, पर हाणे वफ़ाक़ी हुकूमत सभिनी वफ़ाक़ी हुकूमत आहे, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु हुजणु घुरिजे। पर एसि ताईं हिकिड़ी का ख़ासि रक़म या का ॻाल्हि या का बुआड़ या अहिड़ी का सॉलिड क़िस्म जी शइ साम्हूं न आई आहे। हा, इहो जेको ॿुधायो पियो वञे थो त ज़रूरु 8-10 ट्रक जेके आहिनि उहे सामान खणी पहुता आहिनि ऐं उहे इंतज़ारु था कनि त वज़ीर साहिबान अचनि त उहो डिस्ट्रीब्यूशन करे उनजो फोटो सेशन कयो वञे। तो हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, इन खां अॻियां वधिजे। इहो हिकिड़ो इंसानी अलमियो आहे ऐं ज़िंदगी जो तमामु वॾो नुक़सानु थियो आहे ऐं उन ते वधीक स्ट्रेटजाइज़ कजे ऐं पीटीए में एनडीए में ये सब पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि। ठीकु लाल साहब, पंहिंजो पंहिंजो सभु किरदारु अदा करनि। अवां जी चयो त अॻियां हलिजे। हाणे ही इंसानी अलमियो आहे, पर ज्ञानचंद साहब मुंहिंजो आवाज़ु अवां ताईं पहुचे पियो? ज्ञानचंद साहब मुंहिंजो आवाज़ु अवां ताईं पहुचे पियो? ॿुधो पिया मूंखे? जी ज्ञानचंद साहब मूंखे ॿुधो पिया? मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो अवां ताईं? जी लाल साहब खे मां ॿुधो। अच्छा, अरबाब साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो। जीअं ॻाल्हि कई लाल साहब त हाणे अॻियां वधणु घुरिजे। ही क्लाइमेट चेंज जो नतीजो आहे, पर हुन सां गॾोगॾु मेन मेड जेके कुझु लापरवाहियूं या कोताहियूं आहिनि जंहिंजो एतिराफ़ बि चीफ मिनिस्टर केपी गुज़िरियल ॾींहुं कयो, त हाणे अॻियां कीअं वधिजे? छाकाणि त अञा वधीक शदीद ॿिनि स्पेल्स जो ख़तरो मौसमियात खाते एनडीए में जारी कयो आहे, ख़बरदार बि कयो आहे। त हिन वक़्तु अहिड़ी हालत आहे त हाणे अॻियां कीअं वधिजे? उन ते ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उते कॉन्ट्रीब्यूशन उते बि आहे। ज़ाहिर आहे वफ़ाक़ ऐं सूबनि खे ज़ाहिर आहे गॾिजी करे इन मसइले खे ॾिसणो आहे। त कीअं ॾिसो पिया अहिड़े वक़्त में बि असां ॾिसूं पिया त बयान बि अचनि पिया, हिकु इल्ज़ामबाज़ी बि नज़र अचे पई, तयारी कोन पई नज़र अचे। हिन क़िस्म जी सूरताल खे ॿोॾनि खे सिंध त अक्सर करे मोह ॾींदो रहियो आहे। तो ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां सभ खां पहिरीं त रेस्क्यू करिणो आहे माण्हुनि खे जेके माण्हू फाथल आहिनि। उन्हनि खे उन्हनि खाध खुराक पहुचाइणु सभ खां पहिरीं तरजीह आहे।
जंहिंमें NDMA पंहिंजो रोल प्ले कयो आहे, फेडरल इदारा जेके आहिनि उन्हनि पंहिंजो रोल प्ले कयो आहे, इन खां कोई इनकार नथो करे सघिजे। हुते हिन वक़्त में इहो बि नाहे ॾिसणो त हुकूमत कंहिंजी आहे, प्रोविंशियल हुकूमत कंहिंजी हुजे, ही इंसानी अलमियो आहे, उनखे उन अंदाज़ में फेस करणु घुरिजे। ऐं जेके इल्ज़ाम बाज़ियूं ऐं जेके पेश हलनि थियूं इहो इंतहाई ग़लति आहे। जेको गुज़िरियल ॿोॾि आई ऐं उनखे जॾहिं पीपुल्स पार्टी ऐं नून लीग ॿिन्ही प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट ॿिन्ही गॾिजी कमु कयो त वधीक सहूलियत पैदा थी पई, हिकिड़ी सुठी कोऑर्डिनेशन सां सभिनी पासे कमु बि थींदो रहियो। तो आउं सम्झां थो त उते जेकी कुझु सूरत-हाल आहे उन सूरत-हाल में ॿिन्ही प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट खे गॾिजी कमु करणु खपे, जंहिंमें PTI वारनि जा ज़िद ऐं नख़रा उहो त तव्हां सॼी दुनिया खे ख़बर आहे, उहो हिकिड़े पासे। हाणे अचूं था त अहिड़ी सूरत-हाल में मिसमैनेजमेंट किथे थी थिए, जिते बि असीं क्लाइमेट जेका आहे क्लाइमेट पर के नेचर खे छेड़ियूं था, इहे उहे वण वढण हुजनि, पाणी जा वहिकरा आहिनि, उहे डैम्स ठाहिण जा इशूज़ आहिनि, जिते जिते बि असां छेड़ियूं था जेके कुदरती वहिकरा आहिनि, कुदरत जे तरफ़ां जेके शयूं आहिनि, उन्हनि में जिते जिते असां इंटरफेयर कयूं था, उहो कंहिं न कंहिं मरहले ते उनजो नुक़सानु खणणो थो पए। ऐं आउं सम्झां थो त हेॾो वॾो जेको नुक़सानु थियो आहे उनजो मेन रीज़न जेको आहे उहो असांजी पंहिंजूं ग़लतियूं आहिनि, जो उहे पाणी जा वहिकरा उन्हनि ते माण्हुनि अची पंहिंजा कारोबार बि शुरू कया, त उन सां गॾोगॾु घर ठाहे बि वेही रहिया ऐं हुननि कंहिं क़िस्म जो एहतियात बि न कयो। सो क्लाउड बस्टिंग हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर असांजे तरफ़ां इहे जेकॾहिं शयूं न हुजनि त इहो एतिरो नुक़सानु। ठीक त पर ज्ञानचंद साहब पोइ सिखंदासीं कॾहिं? अवां चयो असांजूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि, हुकूमतुनि जूं ग़लतियूं आहिनि, हाणे त 2 स्पेल वधीक अचण वारा आहिनि, अञा असां हिननि खे मुंहुं ॾियूं पिया, अञा ताईं न माण्हू प्रॉपर रेस्क्यू थी सघिया, न को ॿियो रिलीफ हुननि ताईं पहुतो। हिकिड़ी वार्निंग आहे त असां इन सभिनी शयुनि खां हींअर ई इमरजेंसी जे बुनियादनि ते माण्हुनि खे रेस्क्यू करियूं, माण्हुनि खे ज्ञानचंद साहब आवाज़ सही न पे पहुचने की कोशिश कयूं था, असां ॿीहर राब्तो कयूं जी अवां जो आवाज़ असीं प्रॉपर समझी सघूं। ऐं मूंसां गॾु नाज़रीन लाल साहब भी मौजूद हैं, अरबाब साहब भी मौजूद हैं। अरबाब साहब, लाल साहब को, ज्ञानचंद साहब को आपने सुना, उनका ये दोनों का ये कहना है कि ज़ाहिर है ये क्लाइमेट चेंज का नतीजा तो है, लेकिन मैन मेड जो लापरवाहियाँ या कोताहियाँ रही हैं उन्होंने बड़ा इसमें कंट्रीब्यूट किया है, जिसकी वजह से नुकसान मल्टीप्लाई हो गए हैं नुकसानात। अब अरबाब साहब ये बताइएगा कि ऐसे वक्त में ये भी कह रहे हैं कि इल्ज़ामबाजी नहीं होनी चाहिए, लेकिन लाल साहब ये भी कह रहे हैं कि अभी तक जो बयानात थे, जो ऐलानात थे, वो ऐलानात ही हैं, कोई इस वक्त तक कोई मदद नहीं हुई सूबाई हुकूमत की। और साथ साथ तो अरबाब साहब ये बताइएगा, अभी 2 मज़ीद स्पेल आने हैं, तैयारी का जो हाल है वो आपने हमसे शेयर किया कि ये सूरत हाल है, तो आने वाली किसी भी इम्कानी सूरत हाल से निमटने के लिए इस वक्त क्या प्रिपरेशन है सूबे के अंदर, और वफाक किस हद तक उनमें शामिल है, क्या हो रहा है वहाँ पर? होती है ना, तो वो माँ बाप की होती है, हुकूमत की मिसाल इस तरह होती है, और वफाक भी जो है ना तो वो भी उसकी भी मिसाल माँ बाप की है, और अगर सूबाई हुकूमत है तो उसकी भी मिसाल माँ बाप ही की तरह है। तो हमें इस वक्त जो है ना, तो हमें इन बातों में नहीं पड़ना चाहिए कि ये क्या कर रहा है और वो क्या कर रहा है। तमाम जो है ना मैं पूरी कौम की बात करूंगा कि पूरी कौम को इस वक्त जो है ना, जो खैबर पुख्तूनख्वा के जो ज़िले हैं वो मुश्किल में है, वहाँ के अवाम उनके सरों से जो है वो छत चले गए हैं, उनके माल मवेशी सब कुछ चले गए हैं, वो कीमती जानों से वो चले गए हैं उनकी। तो इस सिलसिले में जो है तो मैं कम अज़ कम मैं तो इन बातों में बिल्कुल नहीं पड़ रहा हूँ कि ये क्या कर रहा है वो क्या कर रहा है, लेकिन मैं ये ज़रूर कहूँगा कि जो कि ना, अभी मैंने पहले भी आपको बताया कि अगर ये जंगलात का इस तरह हाल ना करते जिस तरह हुआ है, तो मेरे ख्याल में इतना नुकसान बिल्कुल ना होता जितना आज हुआ है। अगर ये हुकूमत जो है तो ये इस तरफ सोचे। अभी आपको मैं आज की बात बताता चलूँ, बल्कि कल की, कि मैंने जो है डिप्टी कमिश्नर पिशावर को, जो सेक्रेटरी इरिगेशन है उनको,
جو DG PDA ہے ہمارے, ان کو جو جتنے یہ متعلقہ جو محکمے ہیں, میں نے ان کو باقاعدہ میسیجز کیے ہیں کہ خدارہ کے لیے جو دیکھیں صوبے کے حالات آپ کے سامنے ہیں, تو آپ آج سے ہی, یعنی کل کا انتظار بھی آپ نہ کریں, آپ آج سے انکروچمنٹ شروع کر دیں. جہاں پر یہ بارش کا پانی جس جگہوں پہ جہاں سے نکلتا ہے, وہاں پہ جو لوگوں نے بلڈنگیں بنائی ہے, جو مارکیٹیں بنائی ہیں, میں نے ان کو کہا کہ آپ یہ سب گرا لے, کیونکہ اگر ہم کل کے انتظار کریں گے اور خدا نہ خواستہ پشاور میں بھی اس قسم کا واقعات رونما ہو جائے, تو اس کے بعد پھر کیا کریں گے ہم؟ اس کے بعد ہم کہیں گے کہ یہ اس طرح ہونا چاہیے, اس طرح ہونا چاہیے تھا. اس لیے میں نے ابھی سے تمام جو محکمے ہیں ان کو میں نے باقاعدہ یہ کہا ہے کہ خدارہ آپ لوگ نکلے, آپ دن رات ایک کر لے, آپ کل کا مت سوچے, آپ کسی اس پہ پریشر میں مت آئے. اگر چاہے وہ میرا گھر ہو یا میرا پلازا ہو یا چیف منسٹر کا ہو یا گورنر کا ہو یا جس کسی بھی کا ہو, ان تمام کو آپ گرا دے, تمام کو جو ہے. تو اگر یہ آپ بارش کا پانی کھول دیں گے تو پھر میرے خیال میں یہ اتنا جو نقصان ہوتا ہے وہ نہیں ہوگا. ٹھیک, ارباب صاحب یہاں پر یہ بھی بتائیے گا کہ ماضی میں بھی ہم نے دیکھا کہ بارہا KP کے حوالے سے بات ہوئی کہ صوبے کے اندر مسائل موجود ہیں, نشاندہی بھی ان کی ہوتی رہی, لیکن سیاست بڑی حاوی نظر آئی ان سارے ایشوز پر, جو آپ ابھی بتا رہے ہیں کہ اگر یہ بر وقت کیے جاتے سارے انتظامات, احتیاطی تدابیر, یا آپ لوگوں کی جانب سے بھی جو وہاں پر دوسری پارٹیاں موجود ہیں, اگر وہاں پر پراپر نشاندہی کی گئی ہوتی بر وقت, تو آپ سمجھتے ہیں کہ کچھ مسائل حل ہو سکتے تھے؟ ہم نے تو دیکھا کہ صرف وہاں پر سیاسی ایشوز زیادہ حاوی نظر آئے, ان امور پر نہ کبھی کوئی زیادہ بات ہوئی, نہ کوئی کام ہوا. دیکھیں بالکل آپ کی یہ بات صحیح ہے کہ یہاں پر تو صرف سیاست ہوتی ہے, لیکن میں اپنی ذات کی بات کروں گا کہ مجھے تو اپنا صوبہ عزیز ہے, یہاں کے عوام عزیز ہے, اور اپنا آپ بھی عزیز ہے, اپنی فیملی بھی عزیز ہے. تو اسی لیے میں بارہا جو ہے میں ان محکموں کو کہتا ہوں, بلکہ آج کل کی بات نہیں ہے, میں تقریباً گزشتہ چند مہینوں سے ان کو کہہ رہا ہوں کہ فلاں جگہ پر دیکھیں نا, آپ لوگوں کا یہ غلط جگہ پہ آپ نے NOC وہ دے دی ہے, یہ نہیں دینی چاہیے تھی. فلاں جگہ پہ جو ہے نا, تو آپ لوگوں نے یہ بارش کا پانی, جو گندا پانی ہے وہ نکل رہا ہے, آپ لوگوں نے وہاں پر NOC جاری کر دی ہے, وہاں پر بلڈنگیں بن گئی ہے. تو یہ بار بار ہم نشاندہی کرتے ہیں, لیکن مجھے بڑے افسوس کے ساتھ کہنا پڑتا ہے کہ آپ کی بات بالکل صحیح ہے کہ سیاست اس پہ حاوی آ جاتی ہے. کبھی ایک جگہ سے پونا جاتا ہے, کبھی دوسری جگہ سے پونا جاتا ہے, لیکن جب نقصان ہوتا ہے تو پھر سب کو اندازہ ہوتا ہے. پھر ہر کوئی کہتا ہے کہ ہاں یہ ہم اپنی غلطی تسلیم کرتے ہیں. تو ارے بھائی, اگر آپ اپنی غلطی اس وقت تسلیم کرتے ہیں جب سب کچھ تباہ و برباد ہو جاتا ہے, تو ابھی آپ کیوں اپنی غلطی تسلیم نہیں کرتے ہیں؟ جو آپ سے پہلے لوگوں نے جو NOCs غلط ایشو کیے ہیں, جو پیسے لے کر دیے گئے ہیں, تو آپ آج جائے بلڈوزر لے آئے اور ان کو گرا دے. یہاں پر تو آپ ایک صحیح جو ہوتا ہے, بلڈنگ ہوتی ہے یا صحیح گھر ہوتا ہے, اس کا معمولی سا جو ہے تھوڑا سا فرق ہوتا ہے, تو اس کے پیچھے تو آپ لوگ نوٹسز بھجوا دیتے ہیں. ٹھیک, تو ارباب صاحب غلطی تسلیم کرنے کا تو ایک حصہ یہ بھی ہوتا ہے کہ اس کے بعد چیزوں کو ٹھیک کرنے کی طرف دھیان دیا جائے, لیکن آپ جو بتا رہے ہیں کہ اس وقت بھی وہ صورتحال نہیں نظر آ رہی. لال صاحب کچھ ریسپونڈ کندو ارباب صاحب کے ऐं वधीक असांखे ॿुधाइजो बि त हाणे ही जेका सूरतहाल रही, जेको सवाल मां अरबाब साहब खां कयो, त सियासत असांखे हावी नज़र आई ऐं छो एतिरा अहम ही पासा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जी निशानदेही बि थींदी रही, ऐं सभु सम्झनि था त क्लाइमेट चेंज बि हक़ीक़त आहे. हर साल असीं इन्हनि मामलनि खे फेस बि कंदा अचूं था, सफ़र बि कंदा अचूं था, पर उन बावजूदि इन पासे ते को ध्यानु छो न ॾिनो वियो? जी बिल्कुल, मूं पहिरीं बि इहा ॻाल्हि कई त इहो हिकिड़ी लापरवाही आहे जो कंहिं बि सूरत में न थियणु घुरिजे. इहो कंहिं हिकिड़े माण्हू या हिकिड़ी पार्टी जी बि न, इहो मुसलसल जेको आहे इहो हिकिड़ो ट्रेंड आहे पाकिस्तान में. इवन जेकॾहिं पाण सिंध में बि अचूं, इहो पाण खे मालिक पंहिंजे रहम में रखे, पर सिंध में बि इहो ई हालात आहिनि. हर ज़िले में जेके वहकरा आहिनि उन्हनि ते माण्हू वेही रहिया आहिनि. हिकिड़ो पाण वटि ट्रेंड आहे त माण्हू वेही था रहनि ऐं उन्हनि खे अलॉटमेंट्स तो थी वञनि थियूं गैर क़ानूनी, ऐं पोइ जेको आहे उते वॾियूं वॾियूं कंस्ट्रक्शन्स बि थी वञनि थियूं. त यकीनी तौर ते हिन खे हर सूरत में रोकणो पवंदो. कंहिं राइटली इहे चयो त इहे बादल न पिया फाटनि, इहे उहे नदियूं ऐं उहे वहकरा फाटनि पिया जिन ते माण्हुनि अॻु में कब्ज़ो करे रखियो आहे. सो चवंदा आहिनि त इट्स नेवर लेट, इहो अञा बि वक़्तु आहे. इहो जेको माहौलियाती तब्दीली आहे इहो अॻियां कहिड़ो रुख वठंदी, उन जे बारे में कुझु को थो चई सघिजे. इमरान ख़ान यकीनी तौर ते माहौलियात जे बारे में उनजो तमामु घणो कंसर्न रहंदो हो ऐं उन
बिलियन ट्री सोनामी जी बि इमरान ख़ान जी शुरूआत कई ऐं हिन टाइम में तमामु वॾी जेका आहे उहो फॉरेस्टेशन जेको थी हाणे उनखे कंटिन्यू करण जी ज़रूरत आहे ऐं इन वक़्त ते सभिनी सियासी पार्टियुनि खे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं वफ़ाक़ इहो दावा करे रहियो आहे त असांजी जेका मुआशी हालत जेको आहे तमामु ज़बरदस्त ऐं बहितरीन थी वई आहे ऐं असां वटि तमामु घणा जेके फॉरेन रिज़र्व्स बि आहिनि ऐं तरक़ी जी मंज़िल जेको तमामु तेज़ी सां असीं अॻियां जेको आहे तय करे रहिया आहियूं हुननि खे हाणे कुझु चंद ट्रकनि खां अॻियां हली बि कमु करणु घुरिजे बाक़ाइदा अनाउंसमेंट करणु घुरिजे प्राइम मिनिस्टर खे बि विज़िट करणु घुरिजे ऐं इहो आम माण्हुनि जो मसइलो आहे आम माण्हू आहे छा जेके जिते इहो आयो आहे ख़ासि तौर ते बुनेर उते सभिनी पॉलिटिकल पार्टी जो फुटप्रिंट मौजूदु आहे रुगो इहो न आहे त रुगो को उते को PTI आहे उते में सफ़र त आम माण्हुनि कयो आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे माण्हुनि कयो आहे ऐं उन लाइ सभिनी हुकूमतनि खे ऐं जेके सपोर्ट करे सघनि था जेको फिलैंथ्रोपिस्ट आहिनि जेके सरहदी वारा आहिनि उनखे पंहिंजो किरदारु भरपूर तरीक़े सां अदा करणु पर घुरिजे लाल साहब अहिड़े वक़्त ते जेके बयान साम्हूं अचनि पिया ऐं ख़ुदि चीफ मिनिस्टर जेकॾहिं उहे बयान ॾींदो त असांखे कंहिंजी मदद जी ज़रूरत न आहे त मैसेज कहिड़ो वेंदो ऐं हुनजो इम्पैक्ट कहिड़ो पवंदो? ॾिसो चीफ मिनिस्टर जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे उहो रुगो न इन मामले ते हर मामले ते हुनजा हिकिड़ा पंहिंजे स्टाइल सां हुनजा बयानात ईंदा आहिनि पर इहो चीफ मिनिस्टर जे बयानात ते वञण खां हटी करे हिकिड़ो कानून आहे पाकिस्तान जो आइन आहे पाकिस्तान जा इदारा आहिनि जीअं पाक फौज बि आहे ॾिसो इन सॼे जेको आहे रिलीफ ऐं जेको इन जो हले थो पियो ऑपरेशन रिलीफ ऑपरेशन ऐं रेस्क्यू ऑपरेशन उन में पाक फौज बि एज़ इदारो उनखे सपोर्ट करे थो पियो उन जा माण्हू बि उते जेके आहिनि ग्राउंड ते मौजूदु आहिनि हर इदारो पंहिंजो कमु करे बयाननि खां हटी करे आम माण्हू जो सोचणु घुरिजे पाकिस्तान जे माण्हुनि जो सोचणु घुरिजे। लाल साहब जी अव्हां जी ॻाल्हि खे अॻियां वधंदे ज्ञानचंद साहब हींअर मुंहिंजो आवाज़ वां ताईं पहुचे पियो? जी ज्ञानचंद साहब छा एड कंदो हाणे जेका ॻाल्हि हिते थिए पई त हितां खां असांखे पंहिंजी ग़लतियुनि जे बारे में सोचणो पवंदो अॻियां कीअं वधिणो आहे ऐं सभिनी पार्टियुनि खे गॾिजणो पवंदो त छा चवंदो अव्हां त हाणे छाकाणि त हर भेरे अहिड़ी का मुसीबत मथां माण्हुनि जे अचे थी अहिड़ो को अलमियो जनम वठे थो ऐं उनखां पोइ कुझु इन क़िस्म जा ई रिवायती बयान मामला असांजे साम्हूं ईंदा आहिनि पर थिए कुझु कोन थो। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सभु समूरी पॉलिटिकल पार्टी ही जेका मिसमैनेजमेंट थिए थी उन में कंहिं न कंहिं पॉलिटिकल पार्टी किथे न किथे सपोर्ट कंदी रहे थी नतीजतन उहे ग़लति जॻहियुनि ते हाणे त कंस्ट्रक्शन चऊं था पर ग़लति जेके बि कमु थियनि था उन्हनि में कंहिं न कंहिं इंफ्लुएंशियल माण्हू जी सपोर्ट हुजे थी को पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि या कंहिं इदारे जो माण्हू हुजे या ॿिया के हुजनि तो ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असीं टेबल ते वियूं ऐं डायलॉग करियूं जंहिंजे लाइ स्पेशली हाणे जॾहिं असीं ख़ैबर पख्तूनख्वा जे डिज़ास्टर ते असीं ॻाल्हायूं पिया त ख़ैबर पख्तूनख्वा जेका हुकूमत आहे जेका जंहिं पार्टी जी हुकूमत आहे उहा एतिरी इन्हनि मामलनि में नॉन सीरियस आहे जेको हू कंहिंसां बि टेबल ते वेही उन ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु न आहे। हींअर जिते माण्हू मरनि पिया जिते माण्हुनि जा हज़ार जे लॻभॻि माण्हू मरी चुका आहिनि उन्हनि जा रेस्क्यू करण जे लाइ समूरा इदारा लॻा पिया आहिनि समूरा रिसोर्सिस जेके आहिनि उहे हिते लॻा पिया आहिनि उन वक़्त में वेही इन क़िस्म जूं फड़कियूं ॾेखारण ऐं हिक ॿिए ते इल्ज़ामबाज़ियूं करे पंहिंजी ज़िमेवारी खां आजो थिए नथो थी सघिजे। जेका बि रेस्पॉन्सिबिलिटी आहे उहो प्रोविंशियल गवर्नमेंट ख़ैबर पख्तूनख्वा जी आहे ऐं उनखे जेका मदद घुर्बल आहे उहा ठीकु आहे फेडरल गवर्नमेंट खे करणु खपे यकीनन करणु खपे हुन खां को बि इनकार कोन्हे ऐं आउं सम्झां थो त उन्हनि शुरूआती तौर ते माण्हुनि खे रेस्क्यू करण जे लाइ आर्मी बि लथी आहे ॿिया इदारनि जा माण्हू बि लथा आहिनि फेडरल गवर्नमेंट जा मिनिस्टर्स बि लथा आहिनि गवर्नर साहब बि उते एक्टिव आहे उते जा लोकल माण्हू बि एक्टिव आहिनि इहे समूरी शयूं पई जॻह ते पर फ़ैसिला करण जी वक़्त ते सभिनी पार्टियुनि खे गॾिजी वेहणु खपे। ॻाल्हि फिनेंशियल इशू जी आहे त भई असांजो मुल्क फिनेंशियल उहो बैंक्रप्सी खां त निकिरी वियो आहे पर फिनेंशियली एॾो साऊं कोन्हे पर जेके बि वसीला आहिनि उहे माण्हुनि जा आहिनि माण्हुनि खे जॾहिं ज़िंदगी जो सुवालु अचे त हुन में का बि कंजूसाई न थियणु खपे ऐं हुननि फेडरल गवर्नमेंट इन मामले में किथे बि का पंहिंजे रिसोर्सिस खे इस्तेमालु मुमकिन हद ताईं कोशिशि कई हूंदी त असीं माण्हुनि खे बचायूं ऐं बचायो आहे। ठीकु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिकिड़ी टेबल ते वियूं डायलॉग कयूं ऐं डायलॉग करे डिस्कस करे असीं सही फ़ैसिला कयूं ऐं हुननि ते अमल करियूं त आउं सम्झां थो जेके नेचुरल
वैकरा आहिनि उहे बि बहाल थी वेंदा, कुदरती जेके शयूं आहिनि उहे बि बची वेंदियूं, ऐं मुल्क में बि जेके ॿिया इशूज़ आहिनि उन्हनि ते बि पेशरफ़्त थींदी ऐं मुल्क ख़ुशहाली तरफ़। ठीक, त ज्ञानचंद साहब हिकिड़ी आछ ॾिनी बि आहे, वज़ीर आज़म अहिड़ी ॻाल्हि कई आहे त मीसा खे इस्तेहकाम पाकिस्तान थियण जी हिन वक़्तु ज़रूरत आहे। लाल साहब बि ज़िक्र कयो त जीअं असां सभिनी खे विहणो पवंदो, पर तमामु अहम अवां जो पॉइंट हो त ज्ञानचंद साहब त हाणे जंहिं पार्टी जे हवाले सां ज़ाहिर आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ताईं मामला हलनि पिया, हुननि जो हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ रहियो आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल उते केपी में मौजूदु आहे त संजीदगी ॾेखारणी पवंदी, बयाननि में भी सियासी जेका मैच्योरिटी है वो दिखानी पवंदी। अरबाब साहब, आप क्या कहेंगे ज्ञानचंद साहब की बात पर? वो ये समझते हैं कि इस वक्त सारी पार्टियों को एक टेबल पर आना होगा, मुज़ाकरात ही वाहिद रास्ता है सारी सूरत हाल के। तो गुज़िश्ता दिनों में वज़ीर आज़म साहब की जानिब से मीसा के इस्तेहकाम पाकिस्तान की दावत दी गई थी सारी पार्टियों को। इस ज़मन में हुकूमत क्या कर रही है, अभी तक क्या पेशरफ्त हुई है उस ऐलान के बाद? देखिए, ये जो मुज़ाकरात होते हैं तो ये तो सियासी जुबातों में चलते रहते हैं। अब कल आपको पता होगा कि अवामी नेशनल पार्टी ने भी एक ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस को मुनक़िद करवाई थी जी। इसी तरह प्राइम मिनिस्टर साहब ने भी वो की थी। आज पिशावर में भी एक ये प्रेस कॉन्फ्रेंस हुई ही जिसमें तमाम सियासी जुमातें शिरकत थी। अवामी नेशनल पार्टी के मरकज़ में मैं भी उसमें मौजूद था, पीपल्स पार्टी, JUIF, तमाम जुमातें मौजूद थी। ये तो चलता रहता है, लेकिन मुझे अफसोस के साथ ये कहना पड़ा है कि PTI हमें इस पूरे सिनारियो में कहीं नज़र नहीं आ रही है, क्योंकि PTI को जब हम दावत देते हैं कि आए हमारे साथ बैठ जाए, इस मुल्क को बनाना है, इस सूबे को बनाना है, तो वो गायब हो जाते हैं। और वो जो है तो फिर अपनी सियासत चमकाने के लिए वो एक अवाम को धोखा देने के लिए, अपनी पार्टी कारकुनों को धोखा देने के लिए वो एक ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस मुनक़िद करवा लेती है। लेकिन उनकी जितनी ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस हुई है तो उसमें मेरे ख्याल में पता नहीं कि ये कहाँ से लोग लेकर बिठा देते हैं। ना उसमें कोई मेजर पॉलिटिकल पार्टीज होती है, ना उसमें कोई मेजर शख्सियात होते हैं। तो इसका तो साफ मतलब है कि वो ना इस सूबे के साथ मुखलिस है, ना वो इस मुल्क के साथ मुखलिस है, ना वो अवाम के साथ मुखलिस है। यहाँ पर तो आप देखें कि जब हम सुबह उठते हैं, अखबार खोलते हैं, तो इनकी करप्शन की दास्तानें सुनने को मिलती है। अगर हम टीवी चैनल खोलते हैं, इनकी करप्शन की दास्तानें सुनने को मिलती है। अगर सोशल मीडिया खोलते हैं, इनकी करप्शन की दास्तानें सुनने को तो मिलती अभी है। अरबाब साहब वो हुकूमत में नहीं है तो उन्हीं के मंजर जो है मामलात है वो मंजर आम पर आएंगे। जब वो हुकूमत में थे तो कहानी कुछ और थी। नहीं, यहाँ पर तो वो हुकूमत में खैबर पख्तूनख्वा में ना, हुकूमत खैबर पख्तूनख्वा में तो उनकी हुकूमत है। मैं आपको खैबर पख्तूनख्वा की अच्छा, बात आप कर रहा केपी हूँ। की बात करें, ठीक। केपी की मैं बात करूं कि यहाँ पर जो है तो यहाँ पर ये आए रोज हो रहा है। यहाँ पर तो अब वो वज़ीर-ए-आला के बयानात देखे तो वो तो सिर्फ डायलॉग बोलते रहते हैं, फिर जब रात की उसकी बात एक होती है, सुबह उसकी बात अलग होती है। हम तो ये कहते हैं कि ये सूबा हमारा है, ये मुल्क हमारा है, आए सब मिल बैठकर इस सूबे को बेहतर बनाए। यहाँ पर जो हमें सबसे बड़ा चैलेंज है इस वक्त वो तो दहशत गर्दी का है। यहाँ पर आज ना वो वज़ीर-ए-आला महफूज है, ना गवर्नर महफूज है, ना मैं महफूज हूँ, ना कोई आम शहरी महफूज है। यहाँ पर तो कोई भी महफूज नहीं है। सुबह हम घर से निकलते हैं, हमें पता नहीं होता है कि हम शाम को वापस घर लौटेंगे या नहीं। यहाँ पर तो अरबाब साहब, जवाब हालात लेते हैं हम लाल साहब से कि क्यों संजीदगी नहीं दिखाई जा रही पाकिस्तान तहरीक इंसाफ की जानिब से इन अहम मामलात पर। लाल साहब, बार बार इहा ॻाल्हि साम्हूं अचे थी, हुकूमत जी त असीं आछूं कंदा रहूं था, ऐं हाणे बि वज़ीर आज़म जी इहा दावत साम्हूं आई आहे। गुज़िरियल ॾींहुं APC थी, उन में PTI शरीक कोन थी। ॻाल्हियुनि जे हवाले सां PTI चए बि थी, ऐं इन खां पोइ अगरि कुझु अहिड़ो थिए थो त पोइ उन में शरीक बि कोन थी थिए ऐं अॻियां बि नथी वधे। ॾिसो नादिया, असीं हमेशह इन ॻाल्हि खे मुस्तरद कंदा आया आहियूं त जेको हुकूमती जेको मौक़िफ़ आहे उन खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा दरवाज़ा हमेशह ॻाल्हियुनि लाइ खुलियल रहिया आहिनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुकूमत सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। तव्हांखे यादि हूंदो इमरान खान साहब जेल में हिकिड़ी कमेटी ठाही ऐं उन कमेटी स्पीकर ऑफिस में हुकूमत सां ॻाल्हि ॿोल कई। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं त असांजो लीडर जेको आहे इमरान खान आहे, उन कमेटी इहो मुतालबो कंदी रही त असांजी मुलाक़ात इमरान खान खां कराई वञे, त उहो मुलाक़ात न कराई वई। ऐं अॼु बि ॾिसो, जॾहिं तव्हां ऑफर ॾींदा आहियो कंहिंखे ॻाल्हियुनि लाइ, कंहिंखे अॻियां वधण लाइ, त तव्हांखे हिकिड़ो एनएबलिंग एनवायरमेंट क्रिएट करणो पवंदो आहे, अहिड़ा हालात पैदा करणा पवंदा आहिनि जंहिंमें अपोज़िशन सम्झे त हुकूमत ॻाल्हियुनि लाइ सीरियस आहे। त लाल साहब, अहिड़ा कहिड़ा उहे हालातूं हूंदियूं जिन जो ज़िक्र अवां कयो पिया त हिकिड़ो उहो
PTI जी डेफिनेशन मुताबिक़ उहा इनेबलिंग जेका एनवायरमेंट जी तव्हां ज़िक्र कयो पिया उहा कहिड़ी हुजणु घुरिजे, छा हुकूमत खे करणु खपे? नाजी ॾिसो, जॾहिं हिकु तरफ़ हिननि इहे ॻाल्हियूं कयूं पए त ॻाल्हि ॿोल थियणु खपे, त ॿिए तरफ़ तव्हां ॾिठो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे ॾहाको खनि MNAs ऐं केतिरनि ई MPs खे नाअहल करार ॾिनो वियो 9 मई जे केसिस में। हाणे 9 मई जे केसिस जे हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकिड़ो मुतालबो कंदी रही आहे त तव्हां उन जो सुप्रीम कोर्ट जे जजिस ते मुश्तमिल हिकिड़ी तव्हां कमीशन ठाहियो जेको उनखे इन्वेस्टिगेट करे त उन जे पोयां केरु हो ऐं उनजा कहिड़ा कारण हुआ ऐं छा थियो ऐं छा न थियो। त हुकूमत इहो ठाहिण खां कॾहिं बि जेको आहे उन ते राज़ी न थी। ऐं तव्हां ॾिसो, असांजो जॾहिं लीडर इमरान ख़ान आहे ऐं उन कोर्टनि जा वाज़ह अहकामात आहिनि त हिननि खे अलाउ कयो वञे, PTI जी लीडरशिप खे अलाउ कयो वञे त इमरान ख़ान सां मुलाक़ातूं करे, पर असांजी इमरान ख़ान सां मुलाक़ात कोन थी कराई वञे। अने एतिरे क़दर जो हुनजी सॻी भेण आहे उन खां मुलाक़ात कोन थी कराई वञे, तव्हां हुनखे मुकमल आइसोलेशन में रखियो थो वञे। त इहे बुनियादी शयूं आहिनि जेके पार्लियामेंट में तव्हां ॾिसो जेको कुझु थींदो रहियो आहे त छा था सम्झो जो शेख वकास अकरम आहे उनखे डीसीट करण लाइ स्पीकर क़ौमी असेंबली मूव कयो आहे त उनखे डीसीट कयो वञे, उहो 40 ॾींहंनि खां गैर हाज़ुर आहे। हाणे गैर हाज़िरी ते तव्हां जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको ग़लति आहे बुनियादी तौर ते हुन एप्लीकेशन उन जो ॾिनल आहिनि उन ते तव्हां जेको आहे उन्हनि खे ठीकु, त लाल साहब जवाब वठण खां अॻु इहो ॿुधाइजो त जेकॾहिं अवां न बि सम्झो त जी मुकमल कयो जी। जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि करियो त असांजी हुकूमत ऐं जेको आहे उहो हिकिड़ी हाइब्रिड हुकूमत आहे ऐं असीं फ़ौज सां गॾी मुल्क ते हुकूमत कयूं था पिया ऐं काफ़ी वक़्तु पहिरीं खां इहो थी वञणु घुरिजे हा। ऐं तव्हां जे APC जी ॻाल्हि कई आहे त APC में ॾिसो कल छा थियो आहे। APC में जेको मुतालबो कयो वियो आहे त भई जेके बलोचिस्तान में ऐं KP में जेके हालात ख़राब आहिनि, इहो असांजी फॉरेन पॉलिसी जो जेके शयूं आहिनि जेके माज़ी में रहियूं आहिनि, ग़लति पॉलिसी जे करे इहो सभु कुझु थियो आहे। हुन मुतालबो कयो त पाकिस्तान में जमहूरियत बहाल थियणु खपे ऐं हक़ीक़ी जमहूरियत अचे, NFC अवार्ड इम्प्लीमेंट थियणु खपे, सियासी प्रिज़नर्स खे रिलीज़ थियणु खपे। हाणे इन में इहो मूंखे ॿुधायो कहिड़ो अहिड़ो मुतालबो हो जेको पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे ग़लति लॻो जंहिं ते उन्हनि सही करण खां ई इनकार करे छॾियो। सो बुनियादी तरह हिन ही बे इख़्तियार आहिनि, हिननि वटि इख़्तियार न आहे ऐं उहो तव्हां माज़ी जे जेको केतिरा ई अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसो इन पंहिंजो जेको मैशियत आहे उहो बि हाणे पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट संभाले वरिती आहे, फॉरेन पॉलिसी एस्टेब्लिशमेंट संभाले वरिती आहे। तव्हां मक़ामी तौर ते जिन माण्हुनि त पोइ लाल साहब इहे सम्झिजे त PTI बदस्तूर पंहिंजे उन मौक़े ते क़ाइमु आहे त ॻाल्हियूं जेकॾहिं थींदियूं त उन्हनि सां ई थींदियूं, एस्टेब्लिशमेंट सां ई थींदियूं। ॾिसो करप्शन जेकॾहिं KPK में आहे त हिननि वटि नैब जो इदारो आहे, असीं वेलकम कंदासीं त फौरी तौर ते उन ते कार्रवाई शुरू कनि। पर गॾोगॾु जे रुगो खंड में 300 अरब खाधा, कड़क में 400 अरब खाधा, 2000 जो मोहम्मद मालिक जेको इहो वठी आयो आहे स्कैंडल, 2000 रुपया पेट्रोलियम सेक्टर में, इहो पाकिस्तानी तारीख़ जी सभ खां वॾी करप्शन त हिन जे दौर में थी चुकी आहे ऐं इनखे डिराइव कोन था कनि। ठीकु, त लाल साहब इहे ॻाल्हियूं करण जे लाइ जेके बि शयूं ॿुधायो पिया त अवां न पिया सम्झो त उन में जिते बि को ॻाल्हियुनि जे हवाले सां को फॉरम जुड़े थो या का अहिड़ो को मौक़ो क्रिएट थिए थो, बजाए जो उन में शरीक थियण जे जेकॾहिं PTI मुर्गोन में वेंदी ई कोन त पोइ पंहिंजी ॻाल्हियूं कीअं रखी सघंदी, पंहिंजो मौक़िफ़ कीअं रखंदी? पंहिंजे ॾिसो, मूं तव्हांखे ॿुधायो न असीं विया आहियूं, इहो नाहे त नाहे विया। जॾहिं हुकूमत बे इख़्तियार आहे, जॾहिं हुकूमत सम्झे थी त असां वटि एतिरो बि इख़्तियार कोन्हे त असीं जेको आहे इमरान ख़ान सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत जी मुलाक़ात कराए सघूं त पोइ ॻाल्हियुनि जो आख़िर जवाज़ कहिड़ो हूंदो। ही हुकूमत एतिरो बि नथी करे सघे, ही स्पीकर एतिरो बि नथो करे सघे त जिन माण्हुनि पार्लियामेंट जो ते हमलो करे राति जी तारीख़ी में MNAs खे वारनि खां ॻेले उन्हनि खे मोबाइलुनि में विझी खणी विया, हुन जे ख़िलाफ़ ही कार्रवाई कोन था करे सघनि त पोइ उन्हनि ॻाल्हियुनि जो छा जवाबु हूंदो, उन्हनि वटि कहिड़ो इख़्तियार हूंदो? बुनियादी सवाल इहो आहे। ठीकु लाल साहब, जवाब वठूं था। ज्ञानचंद साहब, फाइनल कमेंट अवांजो हूंदो, छा चवंदो, इनेबलिंग एनवायरमेंट न पई ॾे गवर्नमेंट ऐं अहिड़े माहौल में ॻाल्हियुनि करण जो छा फ़ाइदो निकिरंदो? लाल साहब खे मां ॿुधो। जेकॾहिं हिननि खे ख़दशात आहिनि गवर्नमेंट उन्हनि खे उहो माहौल गवर्नमेंट हिकिड़े पासे, बाक़ी पॉलिटिकल पार्टी त मौजूदु आहिनि न, इवन पीपुल्स पार्टी जे तरफ़ां बि हिननि खे ऑफर्स हुयूं, तव्हां विहो ऐं ॿई जेका इलेक्शन्स गुज़री वियूं उहे गुज़री वियूं।
अरिड़हं जी इलेक्शन ते बि क्वेश्चन्स हुआ, 13 जी इलेक्शन ते बि क्वेश्चन्स हुआ, 8 वारी इलेक्शन ते बि क्वेश्चन्स हुआ। त इहे सॼी असांजे इलेक्ट्रोकल सिस्टम में कहिड़ी इलेक्शन आहे जिते असां क्वेश्चन न उथारिया। पर ही चवनि था त जेकॾहिं तव्हां हिननि जे लाइ सुठो माहौल उहो हूंदो जंहिंमें इमरान ख़ान खे हिकिड़े पेज ते अचणु ॾियो ऐं हुनखे वज़ीर अज़म जो रस्तो जी अॻे वज़ीर अज़म जी सीट ते विहारियो, ईअं विहारियो वञे त ठीकु आहे। ही जेको चवंदा हाइब्रिड सिस्टम जो इल्ज़ाम था इमरान ख़ान ऐलानिया चवंदो त असीं हिकिड़े पेज ते आहियूं। उहो हाइब्रिड सिस्टम छाखे चइबो आहे? डायरेक्शन्स किथां पिया आया? हू जॾहिं हेलीकॉप्टर पे हलिया आहिनि, हिननि जी गवर्नमेंट पे ठही उन वक़्त में त इहे क्वेश्चन न हुआ। तो ॻाल्हि वरी इहा थी थिए त हिकिड़ो ॿियो बि सवाल उथंदा ज्ञानचंद साहब त जेका ॻाल्हि थिए पई त एपीसी में पीटीआई शरीक नथी गुज़रली रहमान खे चूंडियो ऐं हुन बि जेके ॻाल्हियूं कयूं ही पछाड़ी ताईं सभु ॻाल्हियूं क़बूल करे आख़िरी ॾींहं ते फ्री आहे। तो सीरियसनेस जॾहिं ही गवर्नमेंट में हुआ तॾहिं बि ॻाल्हाइण लाइ कोन हुई। ठीक त चवंदा माहौल कोन्हे। त ज्ञानचंद साहब हिकिड़ो सवाल ॿियो बि लाल साहब उथारियो त ही सही छो न कई? गजल बदरनामे के कुझु अहिड़ा मुतालबा त कोन हुया, अहिड़ा मुतालबा जंहिंजो प्रचार ख़ुदि पीपल्स पार्टी बि कंदी आई आहे, मुस्लिम लीग नून बि कंदी आई आहे, पोइ अहिड़े इन क़िस्म जी जिते ख़ुदि इहे वॾियूं पार्टियूं बि न करे सघनि ऐं त पोइ उन में शरीक थियण जो या ॻाल्हियूं करण जो कहिड़ो फ़ाइदो आहे? ॻाल्हि इहा आहे त किथे असांजो जहिड़ो बि निज़ाम आहे जेको बि आहे असां वटि मौजूदु आहे उन निज़ाम जे अंदरि तव्हां किथे रजिस्ट करे सघो था, किथे कहिड़ी स्ट्रेटजी ठाहे सघो था, तव्हां पंहिंजो पॉलिटिकल पावर जेको उहो त मज़बूत कयो न। जॾहिं असीं पॉलिटिकल पार्टीज़ ई मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु न हूंदासीं त ॿिए फोर्स खे जॻह असीं ठाहियूं वेठा। असां पॉलिटिकल पार्टीज़ पे जेको स्टैंड वठूं हुन में वॾे में वॾी रुकावट जेका आहे उहा पीटीआई आहे। जेकॾहिं हू उहे शयूं जेके हिननि खे बि क़बूल आहिनि उन्हनि ते जेकॾहिं कोऑपरेट करे त रस्ता निकिरंदा। ईअं कोन थींदो त आइस ब्रेकिंग थियणु खपे, ईअं कोन थींदो त टोटली हिननि जा जेके बि फरमाइशूं आहिनि उहे पूरियूं थियनि उन खां पोइ ॻाल्हियूं कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में ईअं दुनिया में किथे बि कोन थींदो आहे। मुख़्तलिफ़ मामलात ते शुरूआति कबी आहे, टास्क शुरू थींदा आहिनि, पोइ हुन में शॉर्ट लिस्ट मुतालबनि में शॉर्ट लिस्ट थींदी आहे। उहा स्टूडेंट्स पॉलिटिक्स खां वठी पार्लियामेंट जी पॉलिटिक्स ताईं बि ईअं ई थींदो आहे त तव्हांजा मुतालबा कहिड़ा आहिनि, उन मां जाइज़ कहिड़ा आहिनि, कानूनी हुन में रुकावटूं कहिड़ियूं आहिनि, पार्लियामेंट मां ज़रूरत किथे थी पए, इहे सभु शयूं जेके आहिनि मैनेज करण जे लाइ गॾिजी वेहबो आहे, सलाह मतिलबु कबी आहे, हिक ॿिए खे कन्वेंस कबो आहे त तव्हां ही शयूं हीअं मुमकिन कोन्हे त उनजे लाइ पोइ रस्ता कढबा आहिनि। ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, रस्ता किथां निकिरंदा? ॻाल्हाइण लाइ तैयारी ना आहिनि त पोइ रस्ता किथां निकिरंदा? ज्ञानचंद साहब वरी महिरबानी मुंहिंजी। अरबाब ख़ज़र साहब आपका भी बहुत शुक्रिया। लाल साहब नाज़रीन सां गॾु मौजूदु आहे पीटीआई खां, उन्हनि जी बि महिरबानी आहे, ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी पीटीआई जो मौक़िफ़ त असांखे उहो माहौल ॾिनो वञे, इनेबलिंग इन्वॉल्वमेंट ॾिनी वञे जंहिंमें असीं ॻाल्हाए सघूं ऐं हुकूमत जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ इहो आहे त फरमाइश कमु न हलंदो, जेकॾहिं ॻाल्हाइणो आहे त पोइ शामिलु थियणो पवंदो हिन धारा में। नाज़रीन वधीक जेको फीडबैक हुजे उनखां असां जेको अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थी आहे उन हवाले सां अवां असांखे आगाह कंदा। बाक़ी सुभाणे अवां सां वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।